एक हरफ पढ़ण सां रब ॾह क्यों लिखाए तो जन्नत में बुलंद दर्जा ॾोह मिटाए तो। एक हरफ पढ़ण सां रब ॾह क्यों लिखाए तो जन्नत में बुलंद दर्जा ॾोह मिटाए तो। केड़ी बरकत वारो केड़ी बरकत वारो ही कुरान थी आयो आ। कुरान जे पढ़ंदड़ जो रब शान वधायो आ। कुरान कलामुल्लाह राह हिदायत आ तो दिल के सुकून मिले मिलंदी राहत आ। कुरान कलामुल्लाह राह हिदायत आ तो दिल के सुकून मिले मिलंदी राहत आ। चैन करार घणो चैन करार घणो रब हिन में रखायो आ। कुरान जे पढ़ंदड़ जो रब शान वधायो आ। उहे भक्तन वारा थिया जे सुबह शाम पढ़न ही तालिब आलिम कारी था पढ़ंदा रहन। हकदार सफारश जो हकदार सफारश जो रब तिन के बनायो आ। कुरान जे पढ़ंदड़ जो रब शान वधायो आ। कुरान प्यारे जी जित जारी तिलावत आ। अहमद चन्ना रब जी उते वसंदी रहमत आ। जंहिं दिल में न कुरान सो जंहिं दिल में न कुरान सो जायो जायो आ। कुरान जे पढ़ंदड़ जो रब शान वधायो आ।